दाढ़ी वारो कातिब तुर्की टोपी पाईंदो हुयो ऐं क्यारी खणंदे मूंसां पंहिंजे मुंहिं ज़ाल जे अज़वाजी हक़नि जो ज़िक्र कंदो हुयो। जॾहिं मूं चयसि त मां शादीशुदा न आहियां तॾहिं कंहिं ॿिए सां सलाह कयाई ऐं उन खां पोइ पंहिंजी बेगम साहिबा जे अज़वाजी हक़नि जी हिफ़ाज़त जे जज़्बे हेठि कराची जे इम्प्रेस मार्केट मां गोश्त जे दुकान तां कुकड़नि जूं मुंडियूं ऐं चंबा मेड़े पंहिंजे घर खणी वेंदो हुयो। संदसि बेगम साहिबा उन्हनि खे धोई साफ़ करे पाणी जे देगिड़े में विझी हल्की बाहि ते चाढ़े छॾींदी हुई। सुबुह ताईं सॼो पाणी खॼी वेंदो हुयो ऐं कातिब साहिबु नाश्ते बदिरां कुकड़नि जे मुंडियुनि ऐं चंबनि जी मिख मां भरियल प्यालो पी आफ़ीस ईंदो हुयो। उते मौलवी साहिबु अब्दुल वाहिद सिंधी खां मौक़े मिलण शर्त बदवानी पेड़ा कढंदो हुयो। मौलवी साहिब जा पेड़ा त हज़म करे वियो पर कुकड़नि जे मुंडियुनि ऐं चंबनि केराए विधसि। इस्पताल में दाख़िल थियो। 3 महीननि खां पोइ ॿाहिरि निकितो, ॻरी कंडा थी वियो। डॉक्टर लूण ऐं गिह इस्तेमाल जी मंदश विधसि। मूंसां राज़दारी में ॻाल्हि कयई त उहा परहेज़ त ॾुखी कान्हे, असुल में मसइलो आहे बेगम जी अज़वाजी हक़नि जी हिफ़ाज़त। मूं ऐं मौलवी साहिब घणो ई सम्झायसि त पर न मुड़ियो। वरी बि को नुस्ख़ो आज़मायई ऐं उन मां जेका ताक़त हासिलु कयई सा पाण खणी अदम राह अख़्तियार कयई। शायदि खेसि पंहिंजी पति जे हुरुनि जे हक़ जी ॻणती हुई।